नाज़रीन, घोटकी में IBA टेस्ट पास कंदड़ PhD उम्मीदवारनि में ऑफर ऑर्डर विरहाइण वारी तक़रीब मुनक़िद कई वई। PPMNA सरदार मोहम्मद बख्श महर ख़ास मेहमान तौर शरीक थियो। तक़रीब में 203 उम्मीदवारनि खे ऑफर ऑर्डर ॾिना विया। ॾिसूं था मुश्ताक शाही लगारी जी रिपोर्ट। घोटकी जे NDAV हाई स्कूल में IBA टेस्ट पास कंदड़ उस्तादन में ऑफर ऑर्डर विरहाइण वारी तकरीब मुनक़िद कई वई। तकरीब जो मेहमान खास पीपल्स पार्टी जो MNA सरदार मोहम्मद बख्श खान महर हो। तकरीब में डायरेक्टर सेकेंडरी अब्दुल वहीद इंडड़, डायरेक्टर प्राइमरी मोहम्मद हाजी बुर्रो, DO सेकेंडरी सैयद मुजफ्फर हुसैन शाह, DO प्राइमरी अहमदीन मिरानी, TO घोटकी नूर मोहम्मद इंडड़, रियाज अहमद लगारी, मोहम्मद यूसुफ दांदू, बशीर अहमद पितावी समेत PP सिटी घोटकी जे सदर सैयद रिजवान नादर अली शाह, प्रिंसिपल अब्दुल हनान करवड़, एहसान अहमद मलिक, मोहम्मद बख्श आरबानी, जायद हुसैन पठान समेत वडे अंग में तालीमी माहिरन, उस्तादन ऐं उम्मीदवारन शिरकत कई। तकरीब में 203 टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारन के PhD जा ऑफर ऑर्डर ॾिना विया, जिन में 19 फीमेल शामिल आहिनि। अल्हम्दुलिल्लाह जो मां तमामु ॾाढो ख़ुशि आहियां त मूंखे PhD जो ऑफर ऑर्डर मिली रहियो आहे। छो जो हीउ जेको प्रोसेस हलियो आहे न थ्रू आउट सॼो इहो प्योरली मेरिट ते हलियो आहे ऐं असां इहो सिंध गवर्नमेंट खे स्पेशली पीपल्स पार्टी खे जेको आहे क्रेडिट ॾियूं था त हुननि हिन दफ़े जेको आहे प्योरली मेरिट कई आहे। वॾी तारीख़ी मतिलबु क़दम आहे जो सिंध गवर्नमेंट बग़ैर कंहिं पॉलिटिकल इंटरफेरेंस जे बग़ैर कंहिं सियासी सिफारिश जे ॾिसो केतिरी बेरोज़गारी हद खां वधीक 45% यूथ असांजी बेरोज़गारी जी लपेट में आहे। अॼु उहे सभु ख़ुशि आहिनि। ही 100% मेरिट ते आहे ऐं हिन में 1 रुपयो या कंहिंखां बि ज़रे बराबरि सिफारिश न आहे। पंहिंजी महिनत अल्हम्दुलिल्लाह तमामु असांखे फ़ख़्रु आहे। असां ॿियनि खे बि चवंदासीं त उहे बि अॻियां महिनत कनि ऐं जेके दोस्त रहिजी विया आहिनि उहे वधीक महिनत जारी रखनि। असां तमामु ख़ुशि आहियूं जो सिंध में मेरिट खे इस्टेब्लिश कयो वियो आहे। कंहिं बि क़िस्म जी करप्शन फ्रॉड को बि न थियो आहे। सीटूं आहिनि इहे मेरिट ते मिलियूं नी ऐं असांजी त काई सिफारिश बि न हुई, असांखे त बिल्कुलु मेरिट ते मिली आहे ऐं सिफारिश जी त काई हिन दफ़े त मूंखे अहिड़ी का ॻाल्हि नज़र न आई आहे। 100% प्योर मेरिट आहे। ही उहे नौजवान आहिनि जन क्वालिफाई कयो आहे, जेके टेस्टूं पास करे आया आहिनि ऐं मां हिन में काफ़ी ॾिसां थो त के इंजीनियर पास आहिनि, के ॿियनि यूनिवर्सिटियुनि खां मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि खां मास्टर करे आया आहिनि। तमामु बहितरीन ऐं क्रीम आहिनि। नौजवाननि में जेको आहे मुफ़्त ऑर्डर ग़रीब जेके मेरिट ते अचनि पिया, जेके होशियारु हुया उनखे हक़ु जेको आहे मिलियो आहे। असांजी जेको आहे तालीम इन सिंध जी तालीम इन खां वधीक अञा बहितर खां बहितर थींदी। इहे नौजवान जेके मेरिट ते आहिनि इहे जेको आहे तालीम खे अञा अॻिते वधाईंदा। असांजो प्रोसेस अञा हले थो पियो, जंहिंमें असांजा डिसेबल ऐं मिनारिटी ऐं वुमेन कोटा रहे थी पई, उहा अनक़रीब जेको आहे पूरो करे इंशाअल्लाह ताला सुभाणे या ॿिए ॾींहुं जेका उहा बि असां विरासत करे छॾींदासीं। पर सरासर जेकी आहे उहा मेरिट ते थिए थी ऐं इन मेरिट जे हे जेको सिलसिलो हले थो इन में तव्हां ॾिसंदो त कॉम्पिटिशन वधंदी ऐं असांजे सिंध जे जेके टीचर टैलेंटेड टीचर अचनि था असांजे सिंध में, इन में असांजे सिंध जे ॿारनि खे नई नस्ल खे तमामु सुठे नमूने हे तयारु कंदा, छो जो ही पाण टैलेंटेड आहिनि। प्योर मेरिट ते हर ॿार खे पंहिंजो हक़ु मिले थो। यकीनन बुनियादी तरह हर क़ौम जी तरक़ी जो जेको आहे राज़ जेको आहे बुनियादी तरह एजुकेशन आहे। जेकॾहिं एजुकेशन सही आहे, उस्ताद सही आहे त यकीनन उस्ताद उहे ॿार बि अहिड़ा बहितरीन क़ाबिल पैदा कंदो। का सिफारिश न हली आहे जी ऐं अल्हम्दुलिल्लाह जेके बि कमु थियनि था माण्हुनि जो रुझान वधी वियो आहे हर हिसाब सां। ऐं गवर्नमेंट ऑफ सिंध जेको आहे मुराद अली शाह ऐं पंहिंजे चेयरमैन जेके लीडरशिप जी बि इहा पॉलिसी आहे त जेको कमु थिए नॉट जस्ट इन एजुकेशन डिपार्टमेंट, जिथे कमु थिए थो उहो ट्रांसपेरेंसी सां थिए थो ऐं मेरिट ते थिए थो। तकरीब खे ख़िताब कंदे मुक़ररीन चयो त सिंध हुकूमत ऐं तालीम खाते जे कोशिशुनि सां तालीम खाते में ख़ाली पियल उस्तादनि जे जाइनि ते उस्तादनि जी भर्ती सां सवें ख़ानदान खे रोज़गार मिलंदो। कैमरामैन फरीद मलिक सां गॾु मुश्ताक शाही लगारी, आवाज़ TV न्यूज़, घोटकी।